सोपी सोपी उठ। गुड मॉर्निंग अम्मा। मॉर्निंग शो चाहते हो? हे मॉर्निंग आ अरे अम्मा ग्रंथन में लिखेला जेमल जागो मले मॉर्निंग। ग्रंथन में पढ़े भी पढ़े हैं कड़ी ग्रंथ है। अम्मा यो माथे माने मुझे पढ़ने को ही पूछ जाए और तू सुबह सुबह जो उल्टो सीधो सुती का नहीं थोड़ी शांति करना था पंजो बीपी वादी बंद हुई। अरे उनको कहना तू मरी ना दे मासो मारा दोस्त हेड़ी थद में सजी रात पार कजी बेंच ते सुम्ह दे ॿियो छा थींदी। अम्मा तोखे सुबह सुबह जो सफाई में बादाम मिला हुए न त छो तो बादाम खाए बिना एडी समझदारी जी गाल तू क्या करे बताई। अरे क्या सा अरे चौधारी कचरो करे रखियो थई इने के कैसे आप कंदो तुझो पी ना तू हट ना अरे हट हट अरे छाती अरे मारे वट अम्मा अरे मारे वट तुझो भी हक तई तू घट में घट मुखे याद त ॾियार हुई कि मुखे इन थधो को बचण जो आइडियो सोचणो पवंदो। अरे तुझो आइडिया अचे ना अचे मुंजी नौकरी तो पक्का वेंदी पहिरे अमेरिका में ओ अम्मा अरे अमेरिका में मजदूर आंदोलन खत्म थे साल थी विया पर तुझा भाषण अम्मा तुझे पी तो के दिना हो जाना ना तो मुखे ना घिसड़ी पे जवान। अरे अम्मा तू घिसंदी रहो जबान मां त हलियुस पंहिंजी थधि जो बंदोबस्त करण काले वही 3 महीना गवर्नमेंट हॉलिडे वरी ॿियो छा। ठीक है बेटा पर पंहिंजो ध्यान रखजे। हाँ मां तू चिंता न कर ऐं ॿुध हे जेको मुंहिंजो शाही बिस्तरो आहे न तू भी हिन जो ख्याल रख जाए ॾींहं में हिन खे कबूतरनि को बचा जाए और रात में आशिकनि को। जय झूलेलाल। Walking through a party in the county jail. The prison band was there, they began to wail. The band was jumping and the joint began to swing. You should have heard the knocked out jailbird sing. Let it rock. Everybody let it rock. Everybody in the whole cell block was dancing to the jailhouse rock. Spider Murphy played it in a saxophone. Little Joe was blowing on the slide trombone. Drummer boy from Illinois, crash, boom, bang. The whole rhythm section was a purple gang. Let's rock. Everybody, let's rock. Everybody in the whole cell block was dancing to the jailhouse rock. Number 47 said to number 3, you were the cutest jailbird. अरे अच्छो अच्छो पार्टी चालू थी वई जल्दी अच्छो। Really light it with your follow me. अरे बुधायो माजी ड्रेस कीती लगे। ॾाढी मस्त पर रात जेका पार्टी में पाया हो त ॾाढी कमाल जी हुई ड्रेस। हो त मां लंडन में घुराई छा की मुंहिंजो लंडन अचण वञण थींदो रहंदो आहे। अरे मिसेस बजाज जो त ॾिसी मुंह ई लही वियसि। मिसेस बजाज जो मुंह लही वियो पोइ ॾिसो अॼु हिक ई बाज़ीअ में बजाज जो बटू खाली करे घर त मोकिलियो। हलो अचो अचो जल्दी अचो। Dance to the jailhouse rock. Spider Murphy played it in a saxophone. Little Joe was blowing on the slide trombone. Drummer boy from Illinois, crash, boom, bang. The whole rhythm section was a purple gang. Let's rock. Everybody, let's rock. अरे भाई अच्छो अच्छो पार्टी चालू थी गया अच्छो अच्छो ये न करो जल्दी करो। फकीर काॾे पियो तो वञी? सुलभ शौचालय में हे तोखे सुलभ शौचालय तो ॾेखां में तब तो ॿियो छा आहे 5 स्टार होटल। त मां बि ओॾे ई थो वञा। या शिकिल ऐं मसूर जी दाल ओ मसूर जी दाल नड़े पास्तो पास्तो छा जो रस्तो नाप रस्तो हल। डोंट टच माय सूट। हाँ तुंहिंजो सूट कोन त साफ़ आहे मुंहिंजो बूट। ओ वेटर एड़ो हिकिड़ो सूट ऑर्डर में ना तुंहिंजी सॼे साल जी सैलरी ख़र्च थी वेंदी। अरे हल अहिड़ा 10 वॻा हिक टिप में मां वठी करे फिटी करे छॾां। वेटर तू ना बस माण्हुनि खे रोटी खाराईंदो रहंदा आहे रोटी। अरे तोखे त मोती में बि मटर ई ॾिसजंदो आहे। मटर ऐं गटर सभु ॾेखारींदो आहे मूंखे हल तो भॼ।
अरे भाजी तो अरे भाजी वा अरे भाजी रो कपाळ मारली होती छोरा ओए काय ओए सोपी ओय तू हाँ माँ तू हिते साथी करी सोनती कट्ठो कया तू कचरो मेळायला न छडी खाधो खाण बि त न छड्यो तू न सुधरंदी पर हिन मल हिते अरे मां त हर हफ़्ते हेॾे ईंदी आहियां हो न हुयो निक्सन अरे हो रोमियो कबाड़ी जो भाणे जो हाँ 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 हो पैसा घटि ॾींदो आहे चंडो त हेॾे ईंदी आहियां माल विकिरण थोरो सो मुनाफ़ो वधीक थी वेंदो आहे ओहो बेटा अमेरिका में कमाई तो बस तू ही थी घड़ो निंगो दे मुनाफो बिल गेट्स को थोड़ो सो घटि दिस मा चए माय ना न्यूयॉर्क में कमाई तो बस तू ही थी करी अरे काथे यार हाणे त अञा मुश्किल टाइम अचण वारो आहे हाँ थधि जा ट्रेम है ना गोम्स चए पियो कोई स्वच्छता अभियान चालू थियण वारो आहे तो अरे त छा हो माण्हुनि खे रोड रस्ता साफ़ रखण लाइ चवंदा कि हेॾे कचरो न फिटी कयो होॾे कचरो न फिटी कयो अच्छा मतलब तुंहिंजो धंधो तो छुटियो पो उहो ई न यार ऐं हिकु ॻाल्हि ॿुधाए हे साफ़ सफ़ाई पार्क में भी थींदी छा गोम्स चए पियो सड़क जो कचरो त कुझु बि कान्हे अमेरिका में असली कचरो जाते आहे उतो जी बुहारी त सरकार कढंदी कोन अबे मां पूछा तो जलेबी तू ॿुधाई थी वरी समोसो तू न सम्झंदे यार अरे तू भी छोटी सी टेंशन वठी मां टेंशन न वठंदसि त केरु वठंदो सोच अगरि सुभाणे अमेरिका में सॼो भ्रष्टाचार ख़तम थी वियो त भ्रष्टाचारी अफ़सर छा सिंगियूं छिलंदो तू सिंगियूं छोड़ हाणे थधि जा 3 महीना जेकी थधि जी सुइयूं चुभल आई ना उनजी चिंता कर पर 3 महीननि खां पोइ अरे एतिरो टेंशन छो थी वठी एॾो घणो कमाए वठंदी आहे ना कूड़े कचरे में एतिरो त कमाई वठंदी आहियां कि तोखे उधार ॾेई सघां बस ना सोपी हाँ। अञा पोयों उधार बि न चुकायो अथई तूं हो त मां तोखे कढूं को ॾेई छॾियां अरे मां पुछाए थो कि तू हिन बार थधि जे 3 महीननि जो छा सोचो अथई सोचां थी कि हिन बार हो 3rd स्ट्रीट इलाइके वारे रेन बसेरे में हली वञा रेन बस होॾे छो अरे ॿुधवा होॾे सुविधा ॾाढी वधी वई आहे पोइ थधि में जैक खे ॾाढो सुठो लॻियो हुयो होॾे मतलब तुंहिंजो पक्को आहे कि तोखे रेन बसेरे में वञिणो आहे छो हा मूंखे त इहो ई ठीकु थो लॻे ऐं हिकु बार होॾे एंट्री मिली वञे पोइ त मां 3 महीननि लाइ मुंहिंजे सरकारी अभियान खे बि विसरी थी सघां पर यार तू हिकु रेन बसेरे में रही कीअं थी सघी छो नथी रही सघां भाई तोखे लॻे थो तू होॾे हिकु सुठी ज़िंदगी जी थी सघी हे कचरो मेरण खां त लख गुना सुठी आहे सुठी आहे अरे चरी थी आई अरे हो भी कोई जीअण आहे ॿियनि जा अहसान खणी जीअण त भाई पोइ तूं काॾे वेंदे ॾिस मां काॾे बि वञा पर मुंहिंजो त पक्को आहे कि रेन बसेरे जहिड़ी घटिया जॻह में मुंहिंजो बसेरो न थी सघंदो घटिया ॿियो छा मां छा कोई हुननि जे कूड़े अहसाननि जे भरोसे जीअरो आहियां ओ नंगा फ़क़ीर अगर ये एहसान करण वारा न हुजन ना त तू जहिड़ा सभई फ़क़ीर हिन थधि में पार्क जी बेंच ते समाधि वठी करे स्वर्ग सिधारे चुकिया हुजो आ ऐं हुन जे स्वर्ग खां बचण लाइ तू 3 महीना हिननि जे कूड़े नरक में गुज़ारींदी आहे बेटा तू त ईअं तो चई जण तू सर्दी व्हाइट हाउस में गुज़ारींदे व्हाइट हाउस वञे मुंहिंजो नेता बाक़ी मुंहिंजो त पक्को आहे न त हो तुंहिंजे कूड़े अहसाननि वारो नर्क हूंदी ऐं न माण्हुनि जे पैसनि ते हलण वारो व्हाइट हाउस त भाई मूंखे बि ॿुधाए छॾो मां जॻह मां बि पंहिंजो बोरियो बिस्तरो ओॾे ई विझां टापू टापू हाँ मुंहिंजा बापू टापू मुंहिंजे लाइ स्वर्ग खां घटि न ऐं हुते तुंहिंजे कूड़े नर्क वारो फोकट जो रहम न सोपी तू थधि खां बचण लाइ जेल वेंदे हाणे सम्झीअ मुंहिंजी जान सच्चे कानून जी हंज कूड़े अहसाननि जे पालने खां वधीक सही लॻंदी आहे मूंखे तू पंहिंजो दिमाग़ त पार्क जी बेंच ते न विसरी वियो आहीं अरे दिल दिमाग़ सभु मूं वटि ऐं तू चिंता न कर मां पिछले कुझु सालनि खां पंहिंजी थधि होॾे ई गुज़ारींदो आहियां पर भाई हे इलाही ख़तरनाक आइडियो आहे रेन बसेरे को त लख गुना सुठो आहे तू चरियो थियो आई रेन बसेरे को सुठी जेल
साईं हे जेको असांजो न्यूयॉर्क आहे न न्यूयॉर्क हे हिकु कसाई जी दुकान आहे ऐं हुन ते रास कंदा आहिनि हज़ारो कसाई हे सॼो शहर साल भर ज़िंदा इंसाननि खे कटे असां जहिड़े ग़रीब इंसाननि खे कटे हुननि सां पंहिंजो पेट भरंदो आहे पोइ हुननि खे पंहिंजे पैकेटनि में भरंदो आहे पोइ हुननि सां पंहिंजा फ्रिज भरंदो आहे ऐं जंहिंमहिल साल जे 9 महीननि में हे कसाई खानो असांजे खून सां भरिजी वेंदो आहे न त असांजो हे प्यारो राज दुलारो न्यूयॉर्क सतुनि में पंहिंजा पाप धोअण लाइ ग़रीबनि लाइ रेन बसेरा खोले छॾंदो आहे रेन बसेरा डिटर्जेंट पाउडर एंड सोप परोपकार एहसान सां भरियल साफ़ करे पाप तव्हांजा चमको तव्हां ऐं कारोबार तव्हांजा ढंग टणैन ऐं होॾे जेल में तव्हांखे छा मिलंदो आहे साईं ॾिस कुझु बि न टाइम सां उथो रोटी खाओ थधि सां बचण लाइ कपिड़ा ऐं कोटरी त मिली वेंदा आहिनि ऐं सभिनि खां ज़रूरी ॻाल्हि हुते न त रेन बसेरे वांगुरु पर्सनल सवालनि जा जवाब ॾेई बेइज़तो थियणो पवंदो आहे ऐं न कूड़े अहसान जो लेक्चर ॿुधणो पवंदो आहे त साईं तव्हां भलियो न्यूयॉर्क जी पुठीअ ते साबुण असां त हलियासीं कानून जे हियांव ते मुंग डरण ठीकु आहे साईं तव्हां होॾे ई धूम मचायो असां त न्यूयॉर्क जी पुठीअ ते साबुण मले करे ई ख़ुशि आहियूं There's a fire starting in my heart, reaching a fever pitch and it's bringing me out the dark. Finally, I can see you crystal clear. Go ahead and sell me out and I'll lay your ship bare. See, I'll leave with every piece of you. Don't underestimate the things that I will do. There's a fire starting in my heart, reaching a fever pitch and it's bringing me out the dark. The scars of your love remind me of us. They keep me thinking that we almost had it all. Oh, hello. The scars of your love, they leave. माचे माए हली तिच्या नाय को बारे अरे मैडम अरे माचे माए हेलो हली तिच्या नाय को बारे अरे माचे माए हली तिच्या नाय को बारे हाँ अरे चल ना हलंदास का अरे अॼुकल्ह जा छोकिरा छोकिरियूं ओए हे छा हो त मुंहिंजे मम्मी जो चाचो बीठो हुयो ॾे तॾहिं मां चुप हुयसि कहिड़े कहिड़े जी टिकट अथई अजनबी से हुआ प्यार हम आपके हैं कौन अरे हलो हलो जल्दी हलो मां त हिते बीठे बीठे बोर थी वयसि हाणे न्यूयॉर्क में पैसा न हुजनि त विंडो शॉपिंग जे लाइ भला छा थो थी सघे हलो हलो There's a fire starting in my heart, reaching a fever pitch. पर मूवी में तो इमेल कलाक बाकी आहे तेस ताईं काथे रोटी त खाए वठो ॾाढी भुख थी लॻे अच्छा हल तो कहीं गए 5 स्टार में वठी तो लाए न 3-4 स्टार बि हलंदी हलेंदी हाउ स्वीट एंड मॉडेस्ट यू आर तू फ्लर्ट तो करी तो के फ्लैट वणंदो आहे अगर सुठी तरह कयो त सुठी तरह त न्यूयॉर्क में सिर्फ चोरी थींदी आहे तू चोर आई चोर जा त तोसां गॾु घुमा अरे पोइ त हिन 5 में 4 बिल्डिंगूं हूंदी हुजे न ऐं मूंसां गॾु कोई हॉलीवुड जी सुपरस्टार घुमंदी हुजे तू नाटकनि जो एक्टर आई ज़िंदो ॾिसां तो हा तूं एॾो फालतू सवाल छो कई अरे चोर त हिते ठीकु हुयो पर नाटकनि जो एक्टर मां पंहिंजी एतिरी बेइज़ती थो थी सघां अरे मुंहिंजी बि कोई इज़त आहे अरे तूं मूंखे रिपोर्टर चई छॾी आहे ऐं घटि में घटि घर जो इश्तिहार विकिणी करे पंहिंजो घर थो वठी सघे अरे तूं मूंखे वकील चई छॾी आहे कभी हज़म करे वञा हो इंसाफ़ जे कपिड़ा विकिणी करे पंहिंजा कपिड़ा थो वठी सघे अरे तूं मूंखे राइटर चई छॾी आहे त बि ठीकु हुजे हा हो पंहिंजो ईमान विकिणी करे पंहिंजो पेट त पाले थो सघे पर साईं नाटकनि जो एक्टर अरे कंहिं कम जो कान्हे न कुझु वठण लाइक़ु न विकिणण लाइक़ु हाणे मां हिते 1 मिंट में वेंदो मां वञा थो अरे भी मुंहिंजी टिकट त ॾींदो है न
तोखे ख़बर अथई छा अॼु संसद में असांजे मज़दूर लीडर छा चयो? छा चयो? हमेशा वांगुरु कुझु न। अरे तूं ॿुधो ई छा? छा? वो कारो धन वापसि पियो अचे न, हाँ हाँ पर हिनमहिल ताईं अची ई न पियो आहे। छो? फेरे लवली लॻाए गोरो जो थी वियो आहे। अरे खिलण बंद कयो, बिल ॾियो। तूं छा चुओ आई तोखे बिल ॾियां? नासा के शट क्यास? डकाई कंहिंखे थो? हे वटि तुंहिंजो बिल। फालतू जी नौटंकी मचाए रखी अथव। हे अथई तुंहिंजो बिल। ऐं हे अथई मुंहिंजो दिल। हिन जो मां छा कयां? अरे शोपीस में प्रेम करे भित ते कंदा है पगला। मथो न फिरायो सा, ॿिया बि कस्टमर आहिनि। ॾिस मथो त मुंहिंजो ख़राबु आहे, पैसा कान्हनि पर रोटी पेट भरे खाई वरिती। छा चई? मां चयोमांइ शाहरुख खान सुठो एक्टर कान्हे। न न तूं त चई पियो तूं वटि पैसा ई कान्हनि। ॿुधी वरितो हुई न, पोइ वरी से पुछी हाँ? कयांसि न पुलिस खे फोन? अरे नेकी अब पूछ जल्दी कर। अरे तुंहिंजी त सेठ, ओ सेठ, अरे रामभू जो तो करी सेठ हिन वटि पैसा ई कान्हनि। अरे त कार्ड वठी वठियसि बेटा। तू चुप कर, तू चुप कर। सेठ हे कंगाला रोटी खाई वतई ऐं हाणे ॾियण लाइ पैसा ई कान्हनि। हिन जीत कयांसि न पुलिस खे फोन? अरे पुलिस घुराईंदा त पंहिंजो हिसो घुरंदा। फोकट में तव्हांजो बिल कटिजी वेंदो। अरे तव्हां ॿई माठ कयो। सही त चवनि था, त बाक़ी छा कयां हिन जो? हिनखे नासा जे हवाले करेसि। नासा? हाँ नासा। नाथन साइमन। तूं वटि सही में पैसा कान्हई न पपई हाँ ॾियो। त पोइ कमाए वठि बेटा। नाथन साइमन। नासा। अरे हे नासा हिते छा कंदो? नासा छा कंदो आहे? रॉकेट लॉन्च। असां बि तुंहिंजो उहो ई कंदासीं। लॉन्च। ओए ओए छा था कयो? ओए ओए छा था कयो? ओए 9 8 7 दीदी इट्स सो कोल्ड यार। ईशू असां सिंधी आहियूं न त तूं सिंधी ॻाल्हाए। चओ ॾाढी थधि थी थिए दीदी, मूंखे ॾाढी थधि थी थिए। न न न ॾाढी चओ, ॾाढी मूंखे ॾाढी थधि थी थिए। दीदी मूंखे ॾाढी थधि थी थिए। गुड। दीदी दीदी he is stealing your umbrella. ईशू असां सिंधी आहियूं न त तूं सिंधी ॻाल्हाए। चओ हो तुंहिंजी छटरी खणी भॼे थो। दीदी हो तुंहिंजी छटरी खणी करे भॼे थो। न न न छटरी न, छटरी छटरी। हो तुंहिंजी छटरी खणी भॼे थो। दीदी हो तुंहिंजी छटरी खणी करे भॼे थो। न न न ईअं न थींदो आहे। चओ हो तुंहिंजी छटरी खणी भॼे थो। हो तुंहिंजी छटरी खणी भॼे थो। हो मुंहिंजी छटरी खणी भॼे थो। अरे हो मुंहिंजी छटरी खणी भॼे थो। ओ हेलो हाँ? हे मुंहिंजी छटरी आहे। अच्छा हे तुंहिंजी छटरी आहे? त हिकु कमु कर न, पुलिस घुराए वठ। हाँ है पूछी थी कि ॿुधाई थी? दीदी देयर इज अ पुलिसमैन। ना 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 पुलिस ना। ओ हकलाई छा थी? ॾिस मां तुंहिंजी छटरी खणी वरिती आहे। हो
हो सामू पुलिस वारो बिठो तई बस उनके शट कर और मुके पकड़ा छड़। अबे सोची छाती हे मोगी ऐसा ना कुछ ना सॉरी हाँ? दीदी पुलिस 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 लीना प्लीज प्लीज सॉरी सॉरी हाँ भाई सॉरी डाडी बड़ी गलती थी भाई हे पीतल तक आने अरे मां चाहे तो मां तुझी छठी खड़ी मना तो हाँ बिल्कुल खड़ी हूँ तांजी तो छटरिया दीदी आर यू मैड पुलिस 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 संदीप प्लीज बस 2 मिनट प्लीज तमा खड़ी बनो हे छाती का ले तू पुलिस को कुछ भी नहीं छोड़ दिया हाणे माफ भी करे छॾो ॾाढी वॾी ग़लती थी वई कटी कटी ये थी वेंदो आहे अबे छा थी वेंदो आ अरे हाणे माफ भी करे छॾो छो था ॻाल्हि खे एतिरो अॻिते वधायो हो पुलिस वारो हेॾे ई तो अचे अरे छटरी मां तुंहिंजी खई आ पुलिस को तो छोड़ी लगी हाणे छो था एतिरो शर्मिंदा कयो सुबुह जो होटल में जाते ता छटरी छॾी उते मूंखे पई मिली त मां खणी वती पर मूंखे ख़बर आ कि मूंखे उते होटल जे रिसेप्शन ते ॾेई छॾणी खपिया पर मां खणी वती आई एम रियली वेरी सॉरी असां सिंधी आहियूं न चओ मूंखे माफ़ करे छॾो पुलिस पुलिस मूंखे माफ़ करे छॾो मूंखे माफ़ करे छॾो अरे मां भी तो दूर नहीं खपे तोके मुझे तो प्लान चौपट कर छड़ी अरे साईं हिन शहर में कानून नाले जी शइ आहे कि ना आहे जाते गुनाह कया तो उते गुनाहगार खे नज़रअंदाज था कनि हाणे मूं जहिड़ो शरीफ़ माण्हू हिते रहे त कीअं रहे तव्हां ॾिसो था न सुबुह लाखों कानून तोड़ण जी कोशिशि थो कयां पर हे कानून न थियो आहे हे फेविकोल जो मजबूत जोड़ थी वियो टुटे ई कोन थो अरे कसम से सवाल तो अॼु त ईअं थो लॻे कंहिंजो क़तल बि करे छॾा न त मूंखे चवंदा न तूं हुनखे मारे थोड़ी आहे तूं त हुनखे मुक्ति ॾियारी थी अरे हुनखे मुक्ति ॾियारण लाइ सरकार मूंखे इनाम न ॾेई छॾे अरे पाण त कांच जी वॾी वॾी इमारतुनि में हीटर बारे करे वेठा आहियो ग़रीब माण्हू काॾे वञे अरे पत्थर के उस कांच भरी में कांच 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 में भैया कांच के भैया ए कांच भरी में कांच पत्थर के उछलो तू डिठो ये पत्थर के उछलो ना कूड़ तो गलाए सच तो ॻाल्हायां जेमल पत्थर उछलियो महिल साम्हूं आईनो न हुयो त पंहिंजे पाण खे कीअं ॾिसां तू फिटी कयो थी पत्थर हा मां फिटी कयो आहे पत्थर सुबह को माई मिलियो माए तो के अरे मिलिया त खोड़ आहिनि पर सभु तव्हां वांगुरु ई हुया मतलब अरे कंहिं मूंखे जेल वञण में मदद न कई अरे होने तो भजे लेकिन तो मुझे टाइम खराब न कर मां फिटी कयो पत्थर अरे हल टाइम खराब न कर मुझे अरे टाइम तो मुंहिंजो ख़राब मतलब कि सुठो थो हले मतलब जेमल जी हलणो खपे आहे उहे नथो हले तव्हां सम्झो था न अरे सम्झो था कि न अरे मां चोरी कई छोकिरीअ खे छेड़ियो माण्हुनि जी दुकाननि ते पत्थर उछलिया फोकट में रोटी खाधी ऐं हे आहिनि कि मूंखे जेल मोकिलण जो नालो ई नथा वठनि अरे भाई मां शरीफ माण्हू आहियां कंहिं वीआईपी जो पुट न आहियां अरे होॾे काॾे था वञो मूंखे जेल वठी हलो जेल में सभु कुझु सुठो आहे मुफ़्त में रहण मुफ़्त में खाइण जेल हिन शहर वांगुरु थोड़ी आहे जाते हर कलाक घणा ई मासूम मरंदा रहंदा आहिनि ऐं कंहिंखे कोई फ़र्क़ु न पवंदो आहे जेल में सरकार खे हर शइ जो हिसाब ॾियणो पवंदो आहे सरकार हर शइ जो रखंदी आहे हिसाब सरकार हर शइ जो घुरंदी आहे हिसाब ऐं हिन शहर में हर साल थधि में मूं जहिड़ा घणा ग़रीब मरी विया आहे हिसाब अरे वॾी गाॾियुनि जे वॾे पहियनि जे हेठो मूं जहिड़ा घणा कुचलजी विया आहे हिसाब
अमीर अमीर अन्या अमीर गरीब केतिरो गरीब बेहिसाब। अरे सभिनि खां वॾे सामाजिक मंच ते ग़रीबनि जा करे सभिनि खां वॾी ॻाल्हि करण वारो पाण ई आहे, सभिनि खां वॾो करप्ट जनाब। हर कोई हिते गिरगिट थियो आहे, हर कोई हिते गिरगिट थियो आहे। अरे मंच ते सिंधी सिंधी चवण वारा घर में पाण ई ॻाल्हाइनि था हिंदी साहब। आदरणीय सम्माननीय मानवारा बड़ा भा। अरे के कोट भी ॾियनि था त फोटो खींचे करे कयनि था पोस्ट। गरीब केतिरी बि न कयो इज्जत ख़राब। गरीबांची कोई इज्जत थींदी आहे छा? गरीबांची कोई इज्जत न थींदी। गरीबनि जो त मोह कारो थियो आहे। पंहिंजनि ई धारियो कयो आहे, गरीबनि जो मोह कारो थियो आहे। चओ पंहिंजनि ई धारियो कयो आहे, गरीबनि जो मुंहुं कारो थियो आहे। पंहिंजनि ई धारियो कयो आहे, गरीबनि जो मुंहुं कारो थियो आहे, कारो थियो आहे, कारो थियो आहे। अरे प्रेसिडेंट जे मथे ते सितारा जलियल टोपी, सोपीअ जो छा थियणो आहे जी? अरे भाड़ियो वाली सोपी। उस जॾहिं तिखी हुजे, राह घणी ॾुखी हुजे। उस जॾहिं तिखी हुजे, राह घणी ॾुखी हुजे। उस दुश्मन लॻंदी आ, राह बि कठिन लॻंदी आ। उस दुश्मन लॻंदी आ, राह भी कठिन लगंदी आ, राह भी कठिन लगंदी आ। उस उहाई उंधारे में बणजी उजालो ईंदी आ, राह उहा जहते हली मंजिल हासिल थींदी आ। उस उहाई उंधारे में बणजी उजालो ईंदी आ, राह उहा जहते हली मंजिल हासिल थींदी आ। तू हली सघीं थो हल थोड़ो, तू हली सघीं थो हल थोड़ो, तू हली सघीं थो हल थोड़ो, तू हली सघीं थो हल थोड़ो। गम ख़त्म थींदो तू हल थोड़ो, तू हली सघीं थो हल थोड़ो, तू हली सघीं थो हल थोड़ो। मन हिक पूरी दुनिया, मन में मौसम थींदो आ। मन हिक पूरी दुनिया, मन में मौसम थींदो आ। कॾहिं बाग़ में पतझड़ ईंदो आ, कॾहिं गुलज़ार गुलशन थींदो आ, गुलज़ार गुलशन थींदो आ। मन जो उत्साह ॾाढो आ, जित दुख बुॾंदर तारो आ। जंहिं जीवन खे सारायो आ, हुन दुख खे हारायो आ। तू हली सघीं थो हल थोड़ो, तू हली सघीं थो हल थोड़ो, तू हली सघीं थो
हल थोड़ो तूं हली सघीं तो हल थोड़ो गम ख़त्म थींदो तूं हल थोड़ो तूं हली सघीं तो 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 हल थोड़ो सोपी 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 पुत्र तोखे छा थी वियो हुई छा पियो करी तूं कहिड़ो पागलपन सवार थी वियो हुई कंहिंखे पियो पिटी छा तूं हारजी वियो आहे पंहिंजी ज़रूरतुनि खां एतिरो पंहिंजी इच्छाउनि खां या पुट तूं बुरे खे बुरो चवंदे चवंदे पाणे ई बुरो थी वियो आहे न सोपी न सोपी न तोखे जीअणो पवंदो तोखे हिकु नयो दिलि नयो दिमाग़ खणी जीअणो पवंदो तोखे ज़िंदगीअ जो जज़्बो ऐं हिम्मत खणी जीअणो पवंदो तोखे पंहिंजी अंधेरी ज़िंदगीअ मां निकिरणो पवंदो तोखे हलणो पवंदो पुट तोखे हलणो पवंदो अंधेरे खां उजाले जी तरफ़ हलणो पवंदो सोपी तोखे हलणो पवंदो छा पियो तो करी हिते कुछ न अच्छा एडी रात में आवारा गर्दी तो करे पियो न त हल मूंसां गॾु काॾे जेल विझोसि हिनखे गाॾीअ में